अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। इहो भी सच आहे त हक़ीक़तनि खे केतिरो बि लिकाइजे पर हक़ीक़तूं कॾहिं बि लिकी नाहिनि सघंदियूं। 8 जुलाई 2024 ते ऐवान सदर में थियल हिकु इजलास में सदर आसिफ ज़रदारी पारां बलूचिस्तान जी 7,13,000 एकड़ ज़मीन खे सिराब करण लाइ कच्छी कैनाल ते कम खे तेज़ करण ऐं मनसूबे खे 1.5 साल अंदरि मुकमिल करण जी हिदायत कई वई। हुन ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे इजलास में स्ट्रेटेजिक कैनालनि जी तमीर ते ज़ोर भरियो। उन्हनि वाहन में चश्मा राइट बैंक कैनाल, कच्छी कैनाल, चोलिस्तान कैनाल, ग्रेटर थल कैनाल ऐं रीणी कैनाल शामिल हुआ। सदर न रुॻो उन्हनि मनसूबनि जी हिमायत कई हुई पर उन्हनि जे तकड़ी तकमील ते ज़ोर बि भरियो हो। हुन वाहन सां गॾु मौजूदु सरकारी ज़मीन जे इस्तेमालु करण ते बि ज़ोर भरियो हो। हुन इरसा जे तनज़ीमी ढांचे खे तब्दील करण या आपाशी निज़ाम खे जदीद बणाइण ते बि ज़ोर भरियो हो। इहा ॻाल्हि 100% सच ते मबनी ऐं इहो साबित करे थी त सदर पाणी वाहन जी तमीर जी हिदायत कई हुई। हाणे जॾहिं हू चवे थो त सिंध जे पाणी ते वधीक कैनाल जी इजाज़त नथी ॾेई सघिजे त हाणे ॿ ॻाल्हियूं थी सघनि थियूं त या त सदर ज़रदारी 8 जुलाई 2024 ते कूड़ ॻाल्हाए रहियो हो या वरी 10 मार्च 2025 ते असल मसइलो इहो आहे त सिंध अंदरि अवामी रद्द अमल एतिरो शदीद हुयो जो उनजो मुक़ाबिलो करणु पीपल्स पार्टी जे वस में न हुयो। हाणे जॾहिं सदर ज़रदारी इस्टेब्लिशमेंट खे अखियूं ॾेखारण जी कोशिशि कई आहे त उनजो नतीजो सिंध में करप्शन जे नयनि कहाणियुनि तौरु साम्हूं अचण सां शुरू थी वेंदो। अजब करप्शन जूं गज़ब कहाणियूं ऐं दस्तावेज़ साम्हूं ईंदा जो माण्हू हैरान रहिजी वेंदा। जंहिं सरकार खे उहो वाहन जो फ़ैसिलो वापसि वठण जो चई रहियो आहे सा हुकूमत ख़ुदि पीपल्स पार्टी जे रहम करम ते हली रही आहे। जेकॾहिं PPA पंहिंजी सपोर्ट वापसि वठे त हुकूमत ढही पवंदी। इन वक़्तु जॾहिं PP अशराफिया जी पार्टी बणिजी चुकी आहे, सिंधी अवाम ऐं इस्टेब्लिशमेंट खे गॾु खणी हलण वारी पॉलिसी नाकाम थियणी हुई। अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।